रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब अॼु जंहिं बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकिड़ी एप्लीकेशन आहे ऐं इहो ॿुधाइणु चाहियां थो जेकॾहिं तव्हां लाइव टीवी एंड्रॉयड मोबाइल में ॾिसणु चाहियो था ऐं उहो बि इंटरनेट जी तमामु घटि स्पीड आहे तव्हां वटि ऐं तव्हांजी वीडियो चैनल बफरिंग कनि था त इन एप्लीकेशन में उहे चैनल बफरिंग कोन कंदा ऐं तव्हांजे लाइ तमामु सुठी आहे जेकॾहिं लाइव चैनल के बि ॾिसणु चाहियो था। जीअं पाकिस्तानी इंडियन कंहिं बि क़िस्म जो चैनल आहे तव्हांखे हिते अवेलेबल आहे ऐं उनखे तव्हां ॾिसी सघो था बिना कंहिं बफरिंग जे। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु उहा ई रिक्वेस्ट आहे, सम्झो सम्झाए कोई सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी। हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो में तव्हांखे सम्झाइण जे लाइ ज़रूरी आहे त हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंखे जियो स्ट्रीम्स जो नालो ॾिनल आहे, जंहिंमें तव्हां सुठा सुठा चैनल बिना कंहिं बफरिंग जे ॾिसी सघो था। उन जे लाइ तव्हांखे प्ले स्टोर में वञिणो पवंदो। प्ले स्टोर में वञी प्ले स्टोर खे क्लिक कयो। प्ले स्टोर खे क्लिक करे तव्हां सर्च कंदो जियो स्ट्रीम्स नाले सां, जी ॾिसी सघो था। इहो मूं वटि खुलियल आहे। इन जी रेटिंग बि 4.4 जी आहे। 10,000 माण्हुनि इनखे डाउनलोड कयो आहे। तमामु सुठी एप्लीकेशन आहे, मूंखे पसंदि आहे। इन खां पहिरीं बि आउं हिकिड़ी वीडियो ठाहे चुको हुउसि जंहिंमें मूं लाइव नेट टीवी जे बारे में ॿुधायो, पर उन खां बि ही मूंखे सुठी लॻी त दुबारा आउं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो। हाणे जनाब हिन एप्लीकेशन खे मूं डाउनलोड करे छॾियो आहे। इनखे जस्ट आउं ओपन कंदुसि ऐं ओपन कयोसीं। फस्ट इंटरफेस तव्हांखे ॾिसी सघो था इन तरह जो हूंदो। इन में तव्हां कंहिं बि चैनल खे जेकॾहिं खोलणु चाहियो था, सपोज़ कयो मां पाकिस्तानी चैनल खे क्लिक कयां थो ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था सभु इंटरटेनमेंट जा ऐं न्यूज़ चैनल सभु मौजूदु हूंदा आहिनि जेके तक़रीबन 100 जे वेझा आहिनि। ऐं तव्हां इन मां कंहिं बि चैनल खे सपोज़ कयो ऐं हिते जियो न्यूज़ पंहिंजो मशहूरु चैनल आहे, इनखे क्लिक कयां थो ऐं जीअं क्लिक कंदुसि त पहिरीं एड ईंदी। इन एड खे तव्हां या बंदि कयो। बंदि करण जे लाइ बैक कंदव त हीअ तव्हांखे ॾिसी सघो था हीअ चैनल तव्हांजो हलणु शुरू थी वियो आहे। ऐं जनाब तमामु सुठी क्वालिटी में हलंदो। ऐं जेकॾहिं लाहौर के इलाके शादबाग में मुबैना ईअं तव्हां हिन में कंहिं बि चैनल खे जेकॾहिं क्लिक कंदव त उहो चैनल हलणु शुरू थी वेंदो। हीअ तमामु सुठी एप्लीकेशन आहे। जेकॾहिं तव्हां इन खे इस्तेमालु कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी त तमामु ई बहितरीनु हिकिड़ी लाइव टीवी जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त उन जे लाइ इन खां बहितरु एप्लीकेशन एंड्रॉयड मोबाइल में मूंखे नज़र कोन आई आहे। हाणे जनाब हिते तव्हां थोरो हेठि वेंदव त काफ़ी सारा चैनल हिते मौजूदु आहिनि। तक़रीबन पाकिस्तान जो हर चैनल तव्हांखे हिते मिली वेंदो। हिते तव्हां कंहिं बि चैनल खे जेकॾहिं इस्तेमालु करणु चाहियो था त करे सघो था। हाणे हिते तव्हांखे सिंधी चैनल बि मिली वेंदा। जेकॾहिं तव्हां सिंधी चैनल ॾिसणु चाहियो था त उहे बि मिली वेंदा। ऐं सपोज़ कयो आउं तव्हांखे ॾेखारंदो। हीअ ॾिसी सघो था KTN न्यूज़ जे नाले सां, KTN PK जे नाले सां मौजूदु आहे। तव्हां हिन खे क्लिक कयो। क्लिक कंदव त उहो ई एड ईंदो। एड खे तव्हां नो थैंक्स करे या बैक करे बंदि कंदव त हीअ हिनखे चैनल आहे तमामु ही तव्हां ॾिसी सघो था। तमामु सुठी क्वालिटी में तव्हांखे हिते अवेलेबल हूंदा आहे। सिंध टीवी वग़ैरह सभु चैनल तव्हांखे हिते मिली वेंदा। त तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे, मूंखे सुठी लॻी। इन करे मूं सोचियो तव्हां सां इन जो रिव्यू कजे। हाणे जीअं तव्हां इनखे इस्तेमालु कंदव त तव्हां इस्तेमालु करे सघो था। तव्हांखे ख़बर पवंदी त केॾी सुठी आहे। इन में इंडियन चैनल बि तव्हां काफ़ी सारा ॾिसी सघो था। हीअ इंडियन ते क्लिक कयो। इंडियन ते जीअं ई क्लिक कंदो त हिते तक़रीबन 100 खां मथे चैनल तव्हांखे इंडियन मिली वेंदा, जंहिंमें एंटरटेनमेंट, मूवीज़ ऐं हर शइ, न्यूज़, ज़ी सिनेमा वग़ैरह सभु हर चैनल तव्हांखे मिली वेंदो। हाणे आउं हिते तव्हांखे प्ले करे ॾेखारणु तव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो त तव्हां इनखे इस्तेमालु करे ॾिसी सघो था। कंहिं बि चैनल खे क्लिक कंदो उहो चैनल हली वेंदो। ऐं तमामु थोरी स्ट्रीम ते यानी स्लो जेकॾहिं तव्हांजो नेट हले पियो त उन ते बि ही वर्क करे थो ऐं चैनल खे हलाए थो। सपोज़ कयो ज़ी सिनेमा खे क्लिक कयूं था ऐं इश्तिहार ईंदो। इश्तिहार खे बैक कयो। जीअं बैक कंदो त हीअ सर्च करण हीअ ॾिसी सघो था। हीअ हलणु सुठी क्वालिटी में हले थो। ईअं ई हर चैनल खे तव्हां ॾिसी सघो था।
तमामु सुठी एप्लीकेशन आहे, मूंखे सुठी लॻी, इन करे मूं तव्हां सां शेयर करणु ज़रूरी सम्झो त जनाब ही बहितरीनु एप्लीकेशन आहे, इनखे ज़रूरु तव्हां इस्तेमालु कयो। ऐं जेकॾहिं तव्हां शौक़ीन आहियो एंड्रॉयड मोबाइल में लाइव टीवी ॾिसण जा त उन जे लाइ इहा तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे ऐं इनखे इस्तेमालु कयो। जनाब हाणे वेंदे वेंदे मुंहिंजी हमेशह वांगुरु उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं ईअं कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। मुंहिंजे वीडियोस जे कुंड ते बि सब्सक्राइब जो जेको बटन आहे उनखे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का नई ऐं सुठी शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोस खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोस तव्हांखे कीअं पिया लॻनि, को सुवाल आहे त उहो बि मूंसां पुछी सघो था। इन सां गॾु आऊं तव्हांखां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।